जे जीवन तो में सिंध नाप मुंहिंजी तोखां दूरी आहे। अॼु धरतीअ माता गल लॻी आहे हीअं चयो ऐं कुझु जा तुंहिंजे राहुनि में मंज़ूरी आहे। साथियों, जीअं सिंध, जीअं सिंधी ॿोली, जीअं रहबर सिंध साईं जीएम साहिब। दोस्तों, अॼु असां सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम ऐं प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम जा साथी ऐं क़ौमी कारकुन साथी सभु जेके त गॾु थिया आहियूं त सिंध जे क़ौमी ॾियारे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां गॾु थिया आहियूं। KTN न्यूज़ हिन ॾींहं खे असां सिंधूअ जा वारस आहियूं जे उनवान हेठि मल्हायो आहे। इहो उनवान सिंधू दरिया, सिंधू देश, सिंधू तहज़ीब तरफ़ असांजो ध्यानु छिकाए थो। सिंध जो दरिया सिंध जी तहज़ीब जो अॾींदड़ आहे। हुन में असां मुतालबो कयो आहे त सिंधू दरिया ते धाड़ो नामंज़ूर आहे। सिंधू दरिया ते सिंध खां ॿाहिरि कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल समेत चोलिस्तान 6 कैनाल असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हिन रैलीअ जो असांजो इहो मुतालबो आहे वक़्त जी सरकार खां ऐं दुनिया जे ख़ुशूसन असांजो बरतानिया खां मुतालबो आहे, छो त सिंध पंजाब जो पाणी तकरार 1783 ईस्वीअ खां हलंदड़ आहे, जंहिं ते बरतानिया सरकार हिकिड़ी कमीशन विहारी, BN राय कमीशन, जेका जजनि ते मुश्तमिल हुई। बरतानिया हिकिड़ी आलमी क़ुवत आहे। उन त्यागड़ जे तौर ते 1945 जो मुआहिदो करायो सिंध ऐं पंजाब जे विच में, जंहिं ते सिंधू दरिया ते सिंध जो 75% पाणीअ जो हक़ मञियल आहे। हुन में आरीसर साहब लिखियो आहे त सिंधू दरिया में लाज़मी तौर ते एतिरो पाणी छॾिणो आहे बैन अल-अक़वामी मुआहिदे मुताबिक़ जो सिंध खां वठी सखर ताईं ॿेड़ियुनि जे ज़रिए आमदोरफ़्त थी सघे। ऐं हाणे त जेको हींअर ताज़ो पंजाब में स्मॉग शुरू थियो, धुंध ऐं आलूदगी जंहिंजे करे उॾामूं मुल्तवी थी वियूं, हिन वक़्तु माहौलियाती आलमी तंज़ीमुनि पाकिस्तान जी सरकार खे इहो ॾस ॾिनो त सिंधू दरिया ते तव्हां जेका ही कार्गो सर्विस आहे तव्हांजी, उहा केटी बंदर ऐं समुंड खां वठी सखर ताईं तव्हां इहा सिंधू दरिया जे ज़रिए करे सघो था, त तव्हां वटि जेको आलूदगी ऐं मौसमी ख़राबी ऐं स्मॉग जेकी आहे उहा कंहिं बि सूरत में न थींदी। उन करे असांजो इहो अॼु बि मुतालबो आहे त सिंध खां ॿाहिरि चोलिस्तान 6 कैनाल ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में जेको कंपनी सरकार खे सिंध जूं ज़मीनूं लुटे ॾिनियूं थियूं वञनि, उहो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधू दरिया ते असीं 1945 जे बैन अल-अक़वामी मुआहिदे खां सवाइ ॿियो को बि मुआहिदो नथा क़बूल करियूं, छो त 1947 खां पोइ हिन ख़िते ते मुस्तक़िल तौर ते पंजाब ऐं हुन जी इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो थी चुको आहे। उहे जॾहिं चाहिनि जहिड़ो चाहिनि मुआहिदो करे छॾीनि ऐं उन्हनि इक़्तिदार में पंहिंजा आलेकार सिंध में पंहिंजा मुंशी चूंडे विहारिया आहिनि, जेके सिंधू दरिया खे लुटाइण, सिंध जूं ज़मीनूं दरिया वसीला उन्हनि जे हवाले सिर्फ़ु आरज़ी इक़्तिदार जे करे रहिया आहिनि। उन जे करे सिंध जो माण्हू कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल, चोलिस्तान 6 कैनाल, कच्ची कैनाल समेत सिंध खां ॿाहिरि को बि डैम ऐं कैनाल क़बूल न कंदो। उन लाइ असांजो ही पुरअमन एहतिजाज आहे, पर उन जे लाइ असां पंहिंजी ज़िंदगियूं बि क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। इहो असांजो वचन आहे। सिंध खे सोभारो कंदासीं, सिंधू दरिया ऐं देश जो तोहफ़ुज़ उन जी इज़त ऐं आज़ादीअ लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। जीअं सिंध, जीअं साईं जीएम साहिब।